رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد يثبت الله الذين آمنوا بالقول الثابت في الحياة الدنيا وفي الآخرة ويضل الله الظالمين ويفعل الله ما يشاء صدق الله العلي العظيم درود الشريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیت دے اندر انسان ذات کے ایک اہڑو کلموں سیکھاریو ہے جن کلمے تے انسان جے کرے مضبوط تھی بھی ونے تو اللہ تبارک و تعالی ان کلمے دے بنیاد تے دنیا و آخرت میں ان بندے کے کامیاب فرمائیندو. علماء محدثین لکھو یثبت اللہ الذین آمنوا بالقول الثابت. اللہ تبارک و تعالی ایمان وارن کے ثابت قدم رکھندو دنیا جے حیاتی میں یا آخرت میں ایک قول سان بالقول الثابت. وہ قول بھی اڑو آ جے کو بندے وٹ بھی ثابت قدم ہو جے بندو ان کے چنگے طرح چمبڑی پے وہ اللہ تبارک و تعالی ان کے دنیا یا آخرت میں ہی ثابت قدم رکھندو. وہ قول کیڑو آ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ. چاہو تا لا الہ الا اللہ محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم. یہ کلمو اللہ تبارک و تعالی انسان ذات کے سیکھاریو آ تا ایک دفعہ جہیں کلمو پڑھو ان کے اساں مومنن جے لسٹ میں لکھیو سے ہانے ان دے متھا لازمات وہ ان گال تے پکو تھی بیے. سردی ہوجے گرمی ہوجے جوان ہوجے یا پوڑو ہوجے گھر میں ہوجے یا سفر میں ہوجے غربت میں ہوجے یا امیری میں ہوجے آسانی سان ہوجے یا ڈکھائی سان ہوجے جہیں بھی زندگی دے مرحلے میں گزرندو ہوجے ان گال تے پکو رہے. پکے جو مطلب چھا 5 وقت نماز جو پابند ہوجے حلال کھائے حرام کھاں بچے کوڑ نہ گلائے وسو کرے سچ گالائے ویاج کھاں برائی کھاں چوری کھاں زنا کھاں بدکاری کھاں بد اخلاقی کھاں گلا کھاں غیبت کھاں بچے چنگائی جا کم کندو اچے. نماز سان گڈو گڈ مالدار ہوجے زکات ڈے انیا مالدار ہوجے حج کرے انیا جے کرے مالدار ہوجے این صدقہ خیراتوں کندو وتے تہجد پڑھے اشراق پڑھے اوابین پڑھے چاشت پڑھے مغرب کھاں پو وظائف پڑھے وقت ملیس جیترو اللہ تعالیٰ جاڈو سرب سجود تھی کرے رہے. یہ آئے ان کلمے جے متاں مضبوطی ان گالن کے اڑو پکو پختو تھی کرے چمبڑی پے چاہے حالات کیڑا بجن یہ عمل ہن کھاں نہ رہن رہجی ونے تو وری فرصت میں ان کے قضا کرے وٹھجے. ایترے تائیں بزرگن لکھیو آ تو جے کریں ٹے پہری جی سنت مفتی تقی صاحب جن لکھیو آ تو اساں جے والد صاحب مولانا جے مرشد مولانا ڈاکٹر عبدالحی رحمۃ اللہ علیہ انہن سان گڈ ایک دفعے سفر تے ہویم پو اساں کھاں مغرب جے نماز کھاں پو اوابین جا نفل پڑھندا آहियूं. कंहिं इजलास में कंहिं ज़रूरत में वञिणो हो उहे असां खां रहिजी विया विसरी विया. जल्दी हुजण जे करे इशा खां पोइ जंहिं महिल वांदा थियासीं वांदकाई थी पोइ डॉक्टर साहिब जन चवनि पिया त तकी मियां इहे नफ़िल त असां खां रहिजी विया पोइ हाणे हिन जो छा कबो. मां चयो साईं जीअं तव्हांजो हुकुम हुजे. तो डॉक्टर साहिब जन उहे इशा जे नमाज़ खां पोइ सुनत वितर सभु पढ़ी वियासीं उन खां पोइ उहे क़ज़ा कया ओतिरा. हालांकि इहे क़ज़ा करण वारियूं शयूं न आहिनि पर रहिजी वियो जो विया त ओतिरा मूंखे पढ़णा. इहा हूंदी आहे मज़बूती. जेको अमल पंहिंजो वठे त उनखे छॾे न ॾे. असां एतिरा सादा आहियूं कमज़ोर आहियूं दुआ घुरंदा आहियूं अल्लाह तबारक व ताला जे आॾो पोइ घुरंदा ईंदा आहियूं दुआ में उहा शइ अल्लाह ताला खां दुआ घुरंदा ईंदा आहियूं. अल्लाह ताला असांजे सब्र खे ॾिसंदो आहे त ॾिसां केतिरो वक़्तु अञा घुरे थो ॾिसां केतिरो वक़्तु घुरे थो बंदो आहे हिन जो घुरणु मूंखे वणे थो ॾिसां घुरंदो थो अचे या छॾे थो वञे. असां एतिरा कमज़ोर आहियूं घुरंदे घुरंदे चवंदा आहियूं त दुआऊं त ॾाढियूं घुरियमि पर क़बूल ई कोन थियूं वञनि. ईअं चई करे दुआ घुरणु छॾे ॾींदा आहियूं. अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजे बाने मूंसां जल्दबाज़ी कई. माना अल्लाह ताला खे बाने जो इहो अमल एॾो पसंदि हूंदो आहे जो अल्लाह ताला चाहींदो आहे त बानो मूंखां घुरंदो अचे. अल्लाह ताला ॾींदो आहे ज़रूरु त इहे अमल आहिनि जेके ला इलाहा इल्लल्लाह जे माना में असांखे लागू थियनि था.
त पोइ इन अमल जे निस्बत सां रिवायत जे अंदरि ईंदो आहे हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन ग़ालिबन या हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन खां रिवायत आहे फरमाई त जेकॾहिं माण्हू जॾहिं मरंदो आहे न पोइ उनखे जॾहिं माइट मिट खटोलीअ ते रखी कुल्हे ते रखी क़ब्रिस्तान खणंदा आहिनि पोइ जेकॾहिं उहो बंदो नेक हूंदो आहे जेको मरी वियो आहे त पोइ उहो उन्हनि खे चवंदो आहे क़द्दिमूनी क़द्दिमूनी जल्दी कयो मूंखे पुॼायो। पर जेकॾहिं उहो बदु हूंदो आहे बुरो हूंदो आहे त अहिड़ियूं रड़ियूं चीखूं ऐं कूकूं कंदो आहे इंसान खां सवाइ सभु मख़लूक उन जूं कूकूं ॿुधंदियूं आहिनि। बाज़ औक़ात तव्हां ॾिठो हूंदो को माल या धण को वेंदो आहे उतां जनाज़ो टपंदो आहे त माल बि वेंदो आहे सिरकी वेंदो आहे कन उभा कंदो आहे इहे उन जूं रड़ियूं कूकूं ॿुधंदा आहिनि। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माण्हू जेकॾहिं इन बुरे माण्हूअ मैयत जूं रड़ियूं इंसान ॿुधनि त बेहोश थी वञनि। इहा क़ब्र मामूली शइ न आहे चुकाए वठंदी हिक हिक खां हिसाब। पोइ जॾहिं क़ब्र में अंदरि माण्हू उनखे पूरे वेंदा आहिनि पूरे मिटी मथां वराए जॾहिं वापसि वरंदा आहिनि त जुतीअ जो घिसकाट बि मैयत उनजो ॿुधंदो आहे त हे वञनि था। पोइ जो नेक हूंदो आहे त उहो चवंदो आहे त वञो जल्दी कयो मूंखे पंहिंजे क़ब्र जे अंदरि जन्नत जी दरी खुलंदी मूंखे आराम करण ॾियो। जे बदु हूंदो आहे त उहो कूकूं कंदो आहे त काॾे था छॾे वञो काॾे था मूंखे तन्हाईअ में हिन ऊंदहि में हिन मूंखे कीड़नि माकोड़नि जे घर में काॾे था छॾे वञो कूकूं कंदो आहे। पोइ उन वक़्तु अल्लाह ताला जा ॿ मलाइका उनखे क़ब्र में उथारे विहारींदा आहिनि उनखां पुछंदा आहिनि पहिरियों ई पुछंदसि त मन नबीयुक तुंहिंजो नबी कहिड़ो हो। हिकु रिवायत में ईंदो आहे त ईअं पुछंदसि तूं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में छा थो चईं। पोइ जो मोमिन हूंदो आहे त पोइ चवंदो आहे त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मां इन ॻाल्हि ते पको हुयुसि अॼु बि शाहिदी थो ॾियां त अल्लाह वहदहु ला शरीक आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजो बानो ऐं उनजो पैगम्बर आहे। त पोइ उनखे जन्नत जी दरी खोले करे ॾेखारींदा आहिनि पंहिंजो घर त हे अथई तुंहिंजो घर तेसि ताईं हाली हिते इंतज़ारु कर जेसि ताईं अल्लाह ताला चाहियो तुंहिंजो घर इहो अथई इन घर में तूं ईंदे। पोइ उन जन्नत मां उन क़ब्र मां उनखे दरी खोले ॾिनी वेंदी आहे सुबुह शाम पंहिंजे घर खे पियो ॾिसंदो आहे उतां हिनखे खाधो खुराक में मिलंदो आहे पियो गुज़ारींदो आहे सुकून सां पियो हूंदो आहे। पर जे बदकार हूंदो आहे काफ़र या मुनाफ़िक रिवायत में अचनि था ॿ लफ़्ज़ काफ़र या मुनाफ़िक हूंदो आहे त पोइ उनखां पुछंदा आहिनि त तूं नबी अलैहि सलातो वसलाम जे बारे में छा थो चईं त पोइ इहो काफ़र या मुनाफ़िक माण्हू चवंदा असांखे त ख़बर न आहे बाक़ी माण्हू जीअं चवंदा हुआ असां ईअं चवंदा हुआसीं। पोइ एॾी वॾी ज़िंदगी गुज़ारी तोखे ख़बर कान्हे माण्हू जीअं चवंदा हुआ तूं ईअं चवंदा छा चवंदा हुआ माण्हू त माण्हू कॾहिं शक शुबे जूं ॻाल्हियूं कंदा कॾहिं पक जूं ॻाल्हियूं कंदा कॾहिं कीअं त असां बि उन्हनि सां गॾु। पोइ उनखे एतिरो गुर्ज़ु आहे उन्हनि मलाइकनि खे उन सां वठी उनखे कुटींदा कुटे पोइ जहन्नम जो घर हिनखे ॾेखारींदा आहिनि त हीअ आहे तुंहिंजो खॾो जहन्नम जो उन में तूं ईंदे फ़िलहालु उनजी दरी खोले उनखे उतां कोसो कोसो वाह पियो लॻंदो आहे जहन्नम जी गरम गरम बाहि जूं चिणगूं बाफ़ पई उनखे लॻंदी आहे उतां पियो ईअं जलंदो ऐं सड़ंदो रहंदो आहे। त क़ब्र बरहक आहे हिसाब किताब बरहक आहे इन क़ब्र में कमाईंदो उहो माण्हू जेको नेक अमल खणी वियो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त जेको माण्हू राति जो सूरतुल मुल्क तबार पढ़ी सुम्हंदो अल्लाह तबारक व ताला उनखे क़ब्र में आसानी करे ॾींदो। इते मुनकिर नकीर जॾहिं पुछंदसि न त इहा क़ब्र इंसान जे शकल में अची करे मुनकिर नकीर जा ॾाढो हीअं पर खोले करे हीअं बीहंदी परे छो हिन खां न पुछो। मलाइक वरी अॻियां अचे मुंहं ॾांहुं बीहंदा वरी उतां अचे हीअं बीहंदी मैयत जे मथां वरी पेरनि ॾांहुं ईंदा वरी उतां हीअं करे बीहंदी न ॻाल्हायो हिन मैयत सां वञो हितां हलो। पोइ हे बेज़ार थी वेंदा त जिॾां वञूं था त ॾांहुं ही शख़्स अॻियां बीठो आहे अल्लाह तबारक व ताला खे वञी करे इल्तिजा कंदा त रब साईं इन मैयत सां त असांखे हिकिड़ो शख़्स आहे ॻाल्हाइण ई कोन थो ॾे। अल्लाह ताला फरमाईंदो त छॾियोसि इहा मुंहिंजे क़ुर पाक जी हिकिड़ी सूरत आहे सूरतुल मुल्क। पोइ जॾहिं उहो मुनकिर नकीर हलिया वेंदा त इहो शख़्स हिन खां पुछंदो मैयत अदा तूं केरु आहीं जो मूंखे एॾो तूं बचाईं थो इन्हनि जे सुवाल जवाब खां मूंखे बचायो थो। चई वाक़ई तूं मूंखे कोन सुञाणींदे दुनिया में मुंहिंजी शकल हिकिड़ी ॿी हुई क़ुर पाक जी हिकु सूरत सूरतुल मुल्क सां मशहूरु हुयसि हिन महिल अल्लाह ताला मूंखे तुंहिंजे हिफ़ाज़त जे लाइ हीअ सूरत ॾिनी आहे इंसानी।
पोइ क़यामत जो ॾींहुं थींदो, रिवायत जे अंदरि ईंदो आहे त अल्लाह ताला इन बहाने सां हिसाबु कंदो। सूरतुल मुल्क अल्लाह ताला जी ज़ात सां ॻाल्हाईंदी, मुंहिंजा रब हिन पूरी ज़िंदगी मूंखे कोन छॾियो, हाणे मां हिन खे कीअं छॾींदुसि, हिन खे माफ़ी मिले। अल्लाह ताला फरमाईंदो हिन जो हिसाबु आहे, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, खोड़ सारा कम आहिनि, पुछाणो थींदो हिन जो। सूरतुल मुल्क ॻाल्हाईंदी अल्लाह ताला सां, मुंहिंजा रब साईं हर हाल में हिन मूंखे पढ़ियो, हिन खे या त माफ़ु कर या मूंखे पंहिंजे क़ुर पाक मां कढ। एॾो वॾो मुतालबो। अल्लाह ताला फरमाईंदो पंहिंजे कलाम खे मां कीअं तोड़ींदुसि, लिहाज़ा हिन बंदे खे मूं माफ़ु करे छॾियो। त इहे अमल आहिनि जेके असांखे खपनि था। अल्लाह साईं फरमायो आहे युसब्बितुल्लाहु अल्लज़ीना आमनू बिल क़ौलि साबित, जेके हिन ला इलाहा इल्लल्लाह वारे कलमे ते पक्का रहिया, साबित क़दम रहिया, मां बि उनखे दुनिया में बि आख़िरत में साबित क़दम रखंदुसि। इहे ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु कहिड़ा कहिड़ा अमल खपंदा आहिनि। जेको माण्हू घणो परेशान हाल रहे थो न, 5 वक़्त जे निमाज़ जे पाबंदीअ सां गॾु सुबुह जो यासीन जी तिलावत करे, वरी शाम जो सॼो ॾींहुं पंहिंजूं निमाज़ूं पाबंदीअ सां पढ़ंदो अचे, राति जो वरी सूरत यासीन तिलावत करे सुम्हे। अञा जेकॾहिं फ़ुर्सत मिलेसि फजर निमाज़ खां पोइ 3 तस्बीहूं पढ़े, हिकिड़ी इस्तिग़फ़ार जी तस्बीह अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह, या अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन, या सिर्फ़ु अस्तग़फ़िरुल्लाह तब सही आहे। हिकिड़ी तस्बीह इस्तिग़फ़ार जी, ॿी तस्बीह दुरूद शरीफ़ जी, जहिड़ो बि यादि हुजेसि, भले नंढो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो न हुजे, ऐं 3 तस्बीह 3 कलमे जी सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। मग़रिब खां पोइ बि इहे 3 तस्बीहूं पढ़े। रिज़्क़ रोज़ीअ जे मामले में इंतिहाई बुखारो बचन सूदो परेशान हाल हुजे, मग़रिब खां पोइ सूरत वाक़िआ पढ़े। किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त सूरत फ़तह 26 सिपारे मां सूरत मुहम्मद खां पोइ उन सूरत जी तिलावत करे। किन लिखियो आहे त अञा जेकॾहिं ज़हनी परेशानियूं हुजनिसि, उलझनियूं ॾाढियूं हुजनिसि, मुसीबतुनि में फाथल हुजे त सूरत तग़ाबुन जी फजर खां पोइ तिलावत करे। इहे अमल बि करे, निमाज़ रोज़ो बि करे, अल्लाह ताला खां दुआ घुरंदो अचे। अञा जेकॾहिं फ़ुर्सत हुजेसि फजर निमाज़ खां पोइ सिजु उभिरी वञे, पंहिंजे जॻह ते वेठो रहे, इशराक जूं 4 रकातूं 2-2 करे पढ़े। अञा टाइम मिलेसि मग़रिब जे निमाज़ खां पोइ अवाबीन 2-2 रकातूं करे 6 नफ़िल पढ़े, 3 नफ़िल पढ़े 6 रकातूं। अञा जेकॾहिं अल्लाह ताला हिदायत करेसि राति जो उथी करे तहजुद जूं रकातूं पढ़े, पोइ चाहे 2 बि छो न पढ़ी सघे, पढ़े त 8, पर जे न त 6 पोइ 4, पोइ न त पछाड़ीअ 2 बि पढ़ी सघे त बि पढ़े। इहे अमल बंदो पाबंदीअ सां कंदो अचे। निमाज़ रोज़ो शर्त आहे, अल्लाह तबारक व तआला उनजी ज़िंदगी अहिड़ी संवारींदो जो दुनिया हैरान हो। अल्लाह पाक शाला तव्हां असांखे इहे सुहिणा अमल नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।